ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ है 29/5/2023। मिठा मिठा बाप तरह से वंदा मीठे मीठे ॿार जीअं नाखुन जो जोर ॾेई पुरुषारत करो। बाप खां पूरो वक़्तु वठो। धारणा करे ॿियनि खे करायो। प्रश्न तां ॿारनि खे कंहिं ॻाल्हि जो क़दर आहे त ॾाॾनि जे कल्याण जो निमित ठही सघंदा है। उत्तर बाप जो एतिरो सुंदर सुंदर मेडल्स अर्थात बैचेस ठाहिया अथई। इन्हनि जो तव्हां ॿारनि खे ॾाढो क़दर हुजणो खपे। इहे बैच ई तव्हांजी सची गीता आहे न। हिन ते तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो। तव्हां वटि इहे निशानी सदैव हुजणी खपे। बाबा ॾाढो ख़यालात सां इहा चीजियूं ठाराई अथई। इन्हनि जी ॾाढी महिमा निकिरंदी। गीता आहे माता ओ माता। हाणे ॿारनि गीत ॿुधियो छो जी सम्मुख वेठा आहिनि। इहा बि ॼाणंदा आहियो असां सभिनि जी माता आहे जगदम्बा, परंतु सॼो जगत त पहचाने न सघे न। भारत में ही जगदम्बा जा चित्र आहिनि। उन्हनि जी महिमा हिते ई आहे। विलायत आदि तरफ़ पोइ शिव जी दासी महिमा आहे। शिव जी सभिनि जो बाप आहे न। हिते पोइ जगदम्बा आहे। जॾहिं जगदम्बा खे जन्म हाणे जगदम्बा खे जन्म के ॾिनो। ज़रूर चईंदासीं जगदम्बा खे रचण वारो बेहद जो बाप आहे न। पुठियां माता आई न। माता जी केतिरी महिमा आहिनि। ईअं त तव्हां सभु माताऊं आहियो। वंदे मातरम आहिनि। कन्याएं पोइ माताऊं ठहींदियूं आहिनि। त इहा महिमा आहे जगदम्बा जी। तव्हां ॿारनि खे जगदम्बा जी बायोग्राफी जो पूरो पतो आहे न। तव्हां जगदम्बा जे मंदिर में वेंदा आहियो त चईंदा आहिनि इहे सभु चैतन्य में वेठियूं आहिनि। विशेष बुधवार जी महिमा जी ब्रह्मा जी महिमा कंदा आहिनि। शिव बाबा जो ॾींहुं सूमर हूंदो आहे। उन्हनि खे सोमनाथ बि चइबो आहे न। सोमवार जे ॾींहुं शिव ते लोटी बि चढ़ाईंदा आहिनि। लोटी त शिव ते रोज ई चढ़ाइणी खपे। ख़ासि सोमवार शिव जी कोई ॾींहुं मुक़रर आहे त उन्हनि जो बि तव्हां अर्थ सम्झंदा आहियो न। रुद्र नाम, सोमनाथ नाम, श्रीनाथ नाम छो रखियो अथनि? तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बबुल जा कांटा हूंदा आहिनि। कांटनि खे फूल ठाहिण वारो उहो हिकु बाप ई आहे न। हाणे तव्हां अर्थ सम्झंदा आहियो। महिमा सॼे भारत में ई आहे न। हिते ई ईंदा आहिनि। क्राइस्ट जी कृष्ण सां गॾु भेंट कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि क्राइस्ट जो नंढो रूप ठाहे करे पोइ कढंदा आहिनि। ताज बि उन्हनि खे ॾींदा आहिनि, परंतु उन्हनि खे ताज त मिली न सघे। हर हिकु पंहिंजी धर्म जी बड़ाई कंदा आहिनि। हिंदू धर्म वारा ही पंहिंजे धर्म जी बड़ाई न कंदा आहिनि। धर्म में ताक़त आहे। हाणे असां बाबा खां केतिरी असांखे शक्ति मिलंदी आहे न। असां बाबा खां केतिरी शक्ति वठूं था मिलंदी आहे। पोइ हुन अनुसार नंबरवार पुरुषारत अनुसार इहे गीत में मम्मा जी महिमा आहे न। लेकिन बाप हूंदो त शिव शक्ति, लेकिन बाप न हुजे त शिव जी शक्तियूं कीअं थींदियूं? हाणे असांजी महिमा जगदम्बा जी महिमा बि छो आहे? छो जी हाणे ई असां आत्मायूं मम्मा बि असां सभी बि शिव बाबा खां शक्ति वठी करे सभिनि खे ज्ञान ॾियूं था। सभिनि जी मनोकामना पूर्ण करूं था न। सभिनि खे शक्ति ॾियूं था न। जीवन मुक्ति जी मनोकामना पूरी करनि था। लेकिन शिव बाबा ई न हुजे त शक्तियूं असां वटि शक्ति किथां आई? वंदे मातरम जे लाइक़ काथे ठहींदा आहियो? भॻवान चईंदा आहिनि वंदे मातरम। सन्यासियुनि जो आहे निवृत्ति मार्ग बि ड्रामा में नूंदा। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि बरोबरि इहो बि सुठो धर्म आहे न। धर्म सभु पहिरों सुठा ई हूंदा आहिनि। जो कोई नई आत्मायूं ईंदियूं आहिनि उहे सुठी हूंदियूं आहिनि। पंहिंजो प्रभाव कढंदा आहिनि। जीअं अरविंद घोष आयो त हुनजी केतिरी महिमा निकिती न। उन्हनि द्वारा नंढो मठ
मठ स्थापन थियो। बाबा सम्झाईंदा आहिनि कि नई आत्मायूं ईंदियूं आहिनि, अची करे पंहिंजो मठ पंथ स्थापन कंदा आहिनि। जीअं आर्य समाजी हाणे दयानंद खे केतिरो समय थियो आहे, पिछाड़ी में नंढियूं नंढियूं टालियूं हूंदियूं आहिनि। जीअं सिंधा काशी आहे, ॾाढा ॾाढा करे करे 100 वर्ष थिया हूंदा। केतिरो हली वियो, केतिरा हलिया विया न, केतिरा हली विया। पोइ महिमा केतिरी आहे। छो जी हिंदू धर्म वारा पंहिंजे धर्म खे न ॼाणण जे कारण ॿिया ॿिया धर्मनि में घुसी आहिनि। बाबा चवनि था कि केतिरा हली विया, ये पंहिंजे धर्म खे भुलिजी करे ॿिया ॿिया जॻह हली वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणे विया आहियो न, ये ठहियल हिकु ड्रामो आहे जो पोइ वरी रिपीट थींदो। कीअं धर्म स्थापना थींदा आहिनि, आख़िरी सृष्टि खे पुराणो ज़रूर थियणो आहे। बाप चवंदा आहिनि नयो ठाहिण वारो सिर्फ़ मां ई आहियां। हिन समय सभु जड़जड़ीभूत अवस्था में आहिनि। भक्ति मार्ग जो हाणे अंत थींदो न, ज्ञान जो आहे आदि। सत्युग में आहे, सत्युग में ये ज्ञान न हलंदो। ज्ञान हिकु ई बार बाबा अची करे सभिनि खे ॾींदा आहिनि। पोइ 21 जन्म ज्ञान जी दरकार ई न रहंदी। बाप खां वरसो मिली वेंदो, पोइ सत्युग त्रेता में पढ़ाई थींदी ई न। अविनाशी बाप द्वारा अविनाशी पढ़ाई थींदी आहे न। त बाबा चए तो 21 जन्म पोइ हुनजो फल बि मिलंदो आहे। 21 जन्म असांखे ज्ञान जी दरकार ई न रहंदी। बाबा खां हाणे वरसो मिली वेंदो न, पोइ सत्युग त्रेता में पढ़ाई थींदी न आहे। अविनाशी बाप द्वारा अविनाशी पढ़ाई थिए थी। हिते त हर जन्म में पढ़ाई करणी पवंदी आहे असांखे। हिकु बार बाबा जी पढ़ाई करण सां 21 जन्म हुननि जो फल मिलंदो। मनुष्य जो पढ़ंदा आहिनि उहो हिकु जन्म जे अल्पकाल जे लाइ, सुख जे लाइ, पोइ पढ़णो न हूंदो आहे। हर हिकु पंहिंजी सुख जी प्रालब्ध ठाहींदो, मतिलबु पढ़ी करे पोइ नौकरी धंधो कंदो आहे, पोइ ॿिए जन्म में वापसि पढ़ंदो। लौकिक संबंध में त सिर्फ़ बाप ऐं ॾाॾे सां ही ॿारनि खे वरसो मिलंदो आहे न। हिते बाबा चवंदा आहिनि मेल लौकिक संबंध में त सिर्फ़ बाप ऐं दादा खां ॿारनि खे वरसो मिलंदो आहे। हिते बाबा चवंदा आहिनि मेल फीमेल ॿई ही मूंखां वरसो वठी सघंदा आहिनि पंहिंजी पुरुषार्थ अनुसार। श्री बाबा आत्माउनि खे वरसो ॾींदो। नंबरवार त आहे न। बाप दादा सभा में पंहिंजे बगीचे सां भिन्न भिन्न फूलनि जी टोकरी भरे करे आया। हाणे ॾिसो, ये फूल आहे मम्मा, सितार बि सरस्वती खे ॾेई छॾियो अथनि। बाबा जे लाइ पोइ चवंदा आहिनि गुलाब जो फूल ठीकु आहे। तव्हां बि हर हिकु पंहिंजे खे सम्झी सघंदा आहियो कि असां केतिरी सुगंध वारा आहियूं। बागवान आहे शिव बाबा, असां हुननि जा माली ठहियासीं न। बागवान हिकु ई बाबा आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे बाबा फूल ठाहिनि था न। बलियारी जगदम्बा जी व जगत पिता जी न आहे। बलियारी त हिकु शिव बाबा जी आहे। उहा अगरि न हुजे त इन्हनि जी महिमा कीअं थी। शिव बाबा जी यादि सां ई एतिरो ऊचो मर्तबो असांखे मिलंदो आहे न। उहो ऊच ते ऊच भगवान आहे, रहंदा बि आहिनि परम धाम में। अच्छा चवंदा आहिनि लक्ष्मी भगवती, नारायण भगवान, इहे भला काथां जा रहण वारा आहिनि। हिते मनुष्य सृष्टि जा रहण वारा आहिनि। उन्हनि खे अहिड़ो ऊचो कीअं ठाहियो। तव्हां हाणे ठहो था न। सृष्टि जो रचयिता त बरोबर बाप ई आहे न। भगवान भगवती सरनेम थी वियो न। श्री नारायण भगवान, श्री लक्ष्मी भगवती त सरनेम थी वियो न। जीअं बैरिस्टर सां पैदा थिया त उहो बैरिस्टर जो सरनेम हलंदो आहे न। लक्ष्मी नारायण त महाराजा महारानी आहिनि। पहिरियों प्रिंस प्रिंसेस त ठहिणो ई आहे। त मनुष्य सृष्टि में ऊच ते ऊच लक्ष्मी नारायण ठहिया न। श्री श्री 108 जगत गुरु ये महिमा शिव बाबा जी आहे। 108 जी माला ठहींदी आहे न। उहा माला ऊची ते ऊची आहे न। उहा पोइ विष्णु जी माला ॻायल आहे। रुद्र माला बि आहे न। रुद्र माला बि आहे। पूरी बाबा चवंदा आहिनि मां पंहिंजी पूरी माला ठाहिण आहियूं।
पोइ रुद्र माला खां पोइ हूंदी विष्णु जी माला ठहींदी। ॻायल बि आहे न रुद्र माला भगत माला, पोइ विष्णु जी माला ठहींदी, पोइ ठहींदी पोइ ईंदी आहे भक्ति माला। त भगत माला अलॻि आहे, उन्हनि जो बि अर्थ कोई न ॼाणंदो आहे। भगत माला जो बि पुस्तक आहे न, रुद्र माला जी आहे गीता। त बाप हर हिक ॻाल्हि सुठी रीति वेही करे सम्झाइनि था। चित्र बि बाबा ठाराया अथई न सम्झाइण लाइ। बाबा लॉकेट अर्थात बेश बि ठाराया अथई। हिक तरफ़ त्रिमूर्ति द्वारा, हिक तरफ़ त्रिमूर्ति, ॿिए तरफ़ श्री कृष्ण। ही चित्र त ॾाढो सुठो आहे, इन्हनि ते तव्हां ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो। हिक तरफ़ आहे त्रिमूर्ति, ॿिए तरफ़ आहे श्री कृष्ण, हिन ते तव्हां ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो न। गवर्नमेंट सां इनाम मिलंदो आहे न। बाबा तव्हांजे लाइ महिनत करे लॉकेट ठाराए अथई, फर्स्ट क्लास चीज आहे न। लॉकेट ॾेखारे करे चओ अचो असां तव्हांखे सॼी सृष्टि जो राज इन सां तव्हांखे ॿुधायूं। असां तव्हांखे त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ, विश्व जो मालिक ठाहे सघंदा आहियूं। हिन बैच में जेको बि कुझु लिखल आहे, जेका बि राज आहिनि, इनखे तव्हांखे ॿुधाए करे असां तव्हांखे त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ, विश्व जा मालिक ठाहे सघंदा आहियूं। बुद्धि में ईंदो आहे न, हिन में नॉलेज ॾाढी सुठी आहे। इन्हनि सां असां तव्हांखे विश्व जो आदि मध्य अंत जो ज्ञान ॾेई सघंदा आहियूं। हिन सां असां तव्हांखे पूरे विश्व जे आदि मध्य अंत जा ज्ञान ॾेई सघंदा आहियूं। सतयुग में केरु राज्य कंदो हुयो, त्रेता में केरु राज्य कंदो हुयो। असां तव्हांखे सुदर्शन चक्र धारी ठाहे ॾींदासीं। जंहिंखे बि असां बैच ते ई, भले कुझु बिना बि हुजे त बि बैच ते असां उन्हनि खे सुठी रीति सम्झाए सघंदा आहियूं। सतयुग में केरु राज्य कंदो हुयो, त्रेता में केरु राज्य कंदो हुयो। असां तव्हांखे सुदर्शन चक्रधारी ठाहे सघंदा आहियूं, जंहिंसां तव्हां पोइ चक्रवर्ती, महाराजा, महारानी ठही वेंदो न। हाणे बाबा वरी खां अची करे असांखे ज्ञान जो टियों नेत्र, दिव्य नेत्र ॾींदो आहे न। बरोबर असां मूल वतन में बाबा वटि हुयासीं, इहे ॻाल्हियूं कोई जी बुद्धि में न रही सघंदियूं आहिनि। तव्हांखे जो सिखायो सो नयो आहे न। भल वो गीता आहे, परंतु असां उनखे बि उठाईंदा न आहियूं। न त चईंदा आहिनि गीता सां त पंहिंजे मतिलब जी ॻाल्हियूं उठाईंदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि कोई सुठा सर्विसेबल आहिनि। सेना में त ॾाढा हूंदा आहिनि, पांडव सेना में बि इहे आहिनि। पाक चईंदा आहिनि फलानो ॿार ॾाढो सुठो आहे, धारण करे ॿियनि खे कराइण वारो आहे। 20 नाखुन जो जोड़ ॾेई करे बाप सां वक़्तु वठणो आहे, न त ॾाढो पछताईंदासीं। तव्हां ॿारनि जे लाइ त ख़ासि ट्रिब्यूनल वेंदी न, साक्षात्कार कराईंदा। ॾिसो तव्हांखे केतिरो सम्झायो हुयो। भक्ति मार्ग में जन जन्मांतर ॻाईंदा आया आहियो न। तव्हां ते बलिहारी वेंदासीं, तव्हांखे ई यादि कंदासीं। हुनजो अर्थ बि तव्हां सम्झंदा आहियो न। ईअं बि चईंदा आहिनि कि सभु कुझु ईश्वर ई ॾिनो अथई। पोइ ईश्वर ॿार ॾेई करे वठी वरितई त ईश्वर खे गाली ॾियण लॻी वेंदा आहिनि। तव्हां ईअं आहियो, तव्हां ईअं आहियो, ईअं आहियो, पोइ ईअं चई ॾींदा आहिनि। दुख बि तव्हां ॾियण वारा आहियो, सुख बि ॾियण वारनि, सुख ॾियण वारे खे दुख ॾियण वारो चई छॾंदा आहिनि। हाणे बाबा त असांखे सुख ॾियण वारो आहे न, सुख ॾियण वारो दुख कीअं ॾेई सघंदो आहे। त बेहद जे बाप सम्झाईंदा आहिनि त केतिरा बेसमझ ठही विया आहिनि। बाबा केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि न। लॉकेट में ॾाढी सुठी नॉलेज आहे न। बाबा चवनि था लॉकेट में ॾाढी सुठी नॉलेज आहे। सभी वेद शास्त्रनि जो हिन में सार आहे न, परंतु ॿारनि खे एतिरो महत्व लॉकेट जो आहे न। एतिरा दुरांदेशी विशाल बुद्धि न आहे। लॉकेट में त्रिमूर्ति बि आहे, हेठि लिखल आहे गॉड फादरली बर्थ राइट। लॉकेट में त्रिमूर्ति आहे, हेठि लिखल आहे गॉड फादरली बर्थ राइट। मतलब शिव बाबा जो ब्रह्मा द्वारा असांखे शिक्षा ॾियनि था
शंकर द्वारा विनाश कराए, नई सृष्टि स्थापना करन था। उन्होंने प्रभु विष्णु अवतार उन दुनिया में वञण जो संजो बर्थ राइट चईंदा भी है न। गॉड फादर परम पिता परमात्मा फादर जरूर चईंदा आहिनि। फादर जो अर्थ ई आहे उन्हनि जा असां ॿार आहियूं, केर आत्मा ई ॿार आहियूं। भगत भगवान जा ॿार आहिनि, हीअं न कि भगत भगवान आहे। भगवान के ही भक्ति मार्ग में वठी ईंदा आहिनि। ये न भगत भगवान है, भगत भगवान जा ॿार आहिनि त पोइ भक्ति मार्ग वारनि खे भक्ति जो फल केरु ॾींदो? भगवान के भक्ति मार्ग में वठी ईंदा आहिनि। चईंदा आहिनि न आपे ही पूज्य आपे ही पुजारी, वही सब कुछ आहे, वही सब कुछ करे। तो भगवान खे बि चई सघंदा आहिनि न फिकर पितर में। त पोइ असांखे फल केरु ॾींदो? परंतु सिवाय समझाइण कोई समझी न सघे। लिटरेचर सां बि कोई मुश्किल समझी सघंदो, तव्हां लॉकेट सां बि समझाए सघंदा आहियो। ये ऊच ते ऊच गॉड फादर आहे। असां तव्हांखे गॉड फादर जे जीवन जो रहस्य था ॿुधायूं। जो सभिनि जो गॉड फादर आहे उहो छा कर्तव्य कंदो आहे, जंहिं कारण उनखे फादर चईंदा आहिनि। असांखे स्वर्ग जो वरसो ॾींदो आहे न। गॉड फादर छा गॉड फादर उन्हनि खे चइबो आहे। ऐं पोइ एडम ईव आदम बीबी ब्रह्मा सरस्वती खे चईंदा आहिनि। गॉड फादर उन्हनि खे चईंदा आहिनि, पोइ एडम ईव आदम बीबी ब्रह्मा सरस्वती उन्हनि खे चईंदा आहिनि। गॉड फादर उन्हनि द्वारा रचना रची न, उहो गॉड फादर आहे, सभी आत्माउनि जो बाप। ये प्रजापिता आहे न, असां आत्मायूं आहियूं उन्हनि जा ॿार। पोइ चक्कर में ईंदा आहियूं त प्रजापिता ब्रह्मा जा ॿार थी वेंदा आहिनि। उन्हनि खे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर चईंदा आहिनि। शिव खे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर न चईंदा। शिव बाबा आहे सिर्फ़ फादर और ब्रह्मा बाबा आहे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर। वो सभिनि शिव बाबा सभिनि आत्माउनि जो बाप आहे। मनुष्य सृष्टि जो सीजरो ठाहींदो आहे न। ब्रह्मा सरस्वती पोइ उन्हनि सां वृद्धि थींदी वेंदी आहे। उच ते उच परम पिता परमात्मा उन्हनि सां देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे न। पोइ नंबरवार ॿिया धर्मनि जी बि स्थापना थींदी वेंदी आहे। ब्रह्मा खे हमेशा बूढ़ो ॾेखारींदा आहिनि। ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शिव बाबा ब्रह्मा द्वारा शिव बाबा ब्रह्मा द्वारा असांखे पंहिंजो ठातो अथई। हाणे असां उन्हनि खां बेहद जो वरतो था वठूं। दलाल खे पंहिंजी दलाली जी महिनत भी मिलदी है न। गाईंदा भी है सतगुरु मिलो दलाल के रूप में। ये सब ॻाल्हियूं बाप वेही करे सब ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿारनि जी बुद्धि में वेहणो खपे न। त बाबा केॾी पंहिंजी पूरी सृष्टि जे बारे में असांखे ॿुधाइनि था। और ये सब ॻाल्हियूं कंहिंजी बुद्धि में वेंदियूं जो बाप जी हर श्रीमत खे मञंदा आहिनि। जो बाप जो सपूत ॿार हूंदो उनजी बुद्धि में वेंदो। तव्हां सम्झाए सघंदा आहियो असां केतिरा ब्रह्म कुमार कुमारियूं आहियूं, एतिरा सारा आहियूं। प्रजापिता ब्रह्मा जो नाम मशहूर आहे न। बाबा कार्ड भी ॾाढा सुठा छपवाया अथई। हुनमें सॼी नॉलेज अची वेंदी आहे न। ॾाढो ख़्याल सां इहे चीजियूं ठाहिराइबियूं आहिनि। परंतु हिननि जो एतिरो कदर न आहे। मिलिट्री वारनि खे मेडल्स मिलंदा आहिनि हिते, मिलिट्री वारनि खे मेडल्स मिलंदा आहिनि, पोइ पाईंदा आहिनि। तव्हां वटि त हिकु ई मेडल आहे, उन्हनि वटि त भिन्न भिन्न मेडल्स में निशानियूं हूंदियूं आहिनि। इहा तव्हांजी हिकु ई निशानी आहे। कार्ड ॾेखारे करे बि हुते वेही करे सम्झाइणो खपे। उहो बि समय ईंदो तव्हांजा हिन मेडल्स जी कार्ड जी ॾाढी महिमा निकिरंदी। बाबा त ॾाढो सुठी रीति सम्झाईंदा रहंदा आहिनि। कोई ॿार पुछंदा आहिनि बाबा योग कीअं लॻायो? लक्ष्य त ॾींदा आहिनि। वरसो ॾाॾी खां तव्हांखे वठिणो आहे। लौकिक घर में त सभु वरसो न वठंदा न।
किथे तो सभु हक़दार आहिनि। पहिरियों ॾिसो झाड़ जे झाड़ आया, पोइ उन्हनि सां कोई जी टंग कटी वई, कोई जी बांह कटी वई। बाक़ी ब्रह्मन ठहण वारो पंहिंजो वरसो वठनि था। असां पहिरियों परिवार ते परिवार आया न, हीअं न की झाड़ स्वर्ग में ईंदा सब, परंतु जो सुठी रीति पढ़दा वो विजय माला में अची वेंदा। अर्थात देवता तो सिर्फ सब सत्य त्रेता में रहने वाला सब थोड़ी देवी देवता कहलाईंदा, विजय माला में सब थोड़ी ईंदा, लेकिन जो हाणे पक्का ब्राह्मण ठहींदा, बाबा जी हर श्रीमत के पालन कंदा, बाबा का वर्सो वठदा, उहो ही विजय माला में अची सघंदा। बाक़ी सब त प्रजा में हली वेंदा न। हाँ, प्रजा में भी कोई साहूकार ठहण चाहे तो उन्हनि जे लाइ युक्ति मिली सघंदी आहे। प्रजा में भी ॾाढा साहूकार ठही सघंदा आहिनि। मतलब प्रजा मतलब जो भले धारणा पूरी न करे, लेकिन बाबा खे ॾाढो स्नेह के न के रीति सां सहयोगी हुजे, बाबा जे कार्य में विघ्न रूप न हुजे। जेको विघ्न विझंदो आहे न, वो पोइ डांस शास्त्र में हली वेंदो। त बाबा चए तो जो बाबा जी ज्ञान की सुठी रीति पढ़दो, धारणा कंदो, हुआ विजय माला में ईंदो। और जो धारणा न कंदा आहिनि, लेकिन सहयोगी आहिनि की न थोड़ी बहुत धारणा कंदा आहिनि, कुछ न भी करे पाईंदा आहिनि, वो प्रजा में ईंदा आहिनि। पोइ नंबरवार साहूकार प्रजा, साधारण प्रजा, जो विघ्न विघ्न आहिनि वो दास दासियुनि में अची वेंदा। राजाउनि खां भी साहूकार वटि मिलके ॾाढी रहंदी आहे। द्वापर खां जॾहिं राजाउनि खे भी तंगी थी, पोइ साहूकारनि खां कर्जो वठंदा आहिनि। सत्युग में न, सत्युग देता न, द्वापर युग। त बाबा चवनि था, अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाबा असांखे वर्सो ॾियण आयो आहे, त 20 नाखुन जो जोड़ ॾेई करे भी बाबा सां पूरो वर्सो वठणो आहे न। ॿियो आहे शिव बाबा जी यादि सां खुशबूदार फूल ठहिणो भी आहे ऐं ठाहिणो भी आहे। विशाल बुद्धि दुरांदेशी ठही लौकिक ते सुठी रीति सर्विस करणी आहे। वरदान पंहिंजे फीचर्स द्वारा अनेकनि जो फ्यूचर श्रेष्ठ ठाहिण वारा श्रेष्ठ सेवाकारी ठहो। ॻाल्हाइण जी सेवा त यथाशक्ति समय प्रमाण कंदा ही आहियो, लेकिन संगम युग जो फ्यूचर फरिश्तो स्वरूप आहे, वो असांजे फीचर सां ॾेखारण में ॾे, तॾहिं सहज सेवा करे सघंदा। जीअं जड़ चित्र फीचर्स द्वारा अंतिम जन्म ताईं सेवा कंदा रहंदा आहिनि, ईअं असांजे फीचर्स में सदा सुख जी शांति जी खुशी जी झलक हुजे। असांजे फीचर्स में सदा सुख जी शांति जी खुशी जी झलक हुजे तो श्रेष्ठ सेवा करे सघंदो। असांजे फीचर खे ॾिसी करे केही भी दुखी अशांत परेशान आत्मा पंहिंजे श्रेष्ठ फ्यूचर ठाहे सघे। असांजे सदा सुख शांति खुशी में रहण सां भी ॿियनि जो फ्यूचर ठही सघंदो, ऊंच ठही सघंदो। स्लोगन आहे, भाग्यदाता बाप खे पंहिंजो सर्व संबंधी ठाहे छॾियो त सर्व प्राप्तियुनि सां संपन्न ठही वेंदा। भाग्यदाता बाप खे पंहिंजो सर्व संबंधी ठाहे छॾियो। बाबा असांजो बाप भी आहे, टीचर भी आहे, सतगुरु भी आहे, दोस्त भी आहे, साजन भी आहे न। बाबा असांजो साजन भी आहे, बाबा असांजो डॉक्टर भी आहे, बाबा असांजो धोबी भी आहे। त जेका भी बाबा सां जो संबंध आहे, बाबा असांजो ॿार भी आहे, जो ॿार ठाहे करे हुनखे पंहिंजो सभु पुराणो जो कुझु भी आहे हुनखे वर्से में ॾेई छॾो ऐं ॿार खे यादि कंदा रहो, हुनखे संभालंदा रहो,
त असांखे सर्व प्राप्तियुनि सां संपन्न थी वेंदासीं। छा? ओम शांति।